अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। सभिनी दोस्तनि खे पंहिंजे चैनल ते भलीकार दोस्तो। अॼु असां वटि सवाल आहे फाइंड द वैल्यू ऑफ एक्स में। ठीकु आहे, हिन खे सॉल्व कंदासीं। हीअ अलॻि तरीक़े जो क्वेश्चन आहे, हिन खे सॉल्व कंदासीं ऐं सॉल्व करण खां बाद में असां वटि हिते ऑप्शन्स बि गिवन आहिनि, सही ऑप्शन ते टिक कंदासीं। ठीकु आहे, सवाल खे हल करण खां अॻु में मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त असीं IBA 5 to 15 मैट्रिकुलेशन कैटेगरी बेस ते तयारी करे रहिया आहियूं ऐं हा, हिन टाइप जा सवाल टेस्ट में अची सघनि था। ठीकु आहे, रिसेंटली स्लिपूं बि अची चुकियूं आहिनि। स्लिप बि पंहिंजी डाउनलोड करे छॾियो STS पोर्टल तां, जंहिं बि दोस्त अप्लाई कयो आहे। ठीकु आहे, हलूं था सवाल जी तरफ़। सवाल असां वटि आहे 20/5x बराबरि आहे 2 जे। कीअं सॉल्व थींदो ॾिसो। सवाल खे पहिरियां हेठि लिखंदासीं 20/5x बराबरि आहे 2 जे। ठीकु आहे, हाणे हिन खे सॉल्व कंदासीं। ॾिसो, हाणे 5x असां वटि हिते जेको आहे वंड में त इक्वेशन वारी ॿिए पासे खणी वेंदासीं त हीअ ज़रब में चेंज थी वेंदो। ठीकु आहे, हाणे कोएफिशिएंट हिते पाण में ज़रब थी वेंदा। सो 2 पंजा घणो थींदो 10, यानी 10x। ठीकु आहे, हेॾा बचो 20। हाणे इक्वेशन खे असां चेंज कंदासीं। 10x खे 20 जी जॻह ते खणी ईंदासीं ऐं 20 खे जेको आहे 10x जे जॻह ते खणी वेंदासीं। ईअं करण सां को बि इशू न आहे। ठीकु आहे, सो हाणे हिते 10x पाण वटि ज़रब में त इक्वेशन वारी ॿिए पासे खणी वेंदासीं त हीअ जेको आहे वंड में चेंज थी वेंदो। ठीकु आहे, हाणे हिते सिंप्लीफाई कंदासीं। 1 ॾह 10 2 ॾह 20। सो असां वटि जेको x जी वैल्यू आई 2, यानी x जो वैल्यू आहे 2। असांजो सही ऑप्शन कहिड़ो आहे? C ऑप्शन इज़ करेक्ट। ठीकु आहे, हिकिड़ो क्वेश्चन मां तव्हांखे ॾियां थो प्रैक्टिस जे लाइ। सो इहो तव्हां सॉल्व करे कमेंट सेक्शन में कमेंट में जो जवाबु ॾिजो। ठीकु आहे, 18/3x बराबरि आहे 2 जे। ठीकु आहे, हिन खे सॉल्व करे कमेंट सेक्शन में कमेंट करे ॿुधाइजो हिन जो जवाबु। मूंखे ॾींदा इजाज़त। इनशाला असांजे यूट्यूब चैनल सां जुड़ियल रहो ऐं फेसबुक ते बि असांखे ऐड करे छॾियो। इनशाला असीं वीडियोस रखंदा वेंदासीं जनरल नॉलेज मंझां ऐं मैथामेटिक इंग्लिश ऐं ठीकु आहे, सिनोनिम इंटानिम इहे सभु कुझु असां पढ़ाईंदासीं टेस्ट जे रिलेटेड। ठीकु आहे, सो मूंखे ॾींदा इजाज़त। वरी इनशाला मिलंदासीं नेक्स्ट वीडियो।